सिंध जे मिट्टीअ मां जनम वठंदड़ फ़ौजिया सूमरो। फ़ौजिया सूमरो सिंधी राग जी हिकु अहिड़ी राणी हुई जंहिं पंहिंजे आवाज़ सां लखे माण्हुनि जे दिलनि ते राज कयो। सिंध जे मारूड़नि जे दर्द खे पंहिंजो आवाज़ में समूईंदड़ जंहिंजो हर गानो हिकु कहाणी आहे। फ़ौजिया सूमरो, छा तव्हांखे ख़बर आहे त फ़ौजिया पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं कीअं गुज़ारिया? संदसि उहे कहिड़ा गाना आहिनि जेके अॼु बि माण्हुनि जे अखियुनि में लुढ़क आणे छॾींदा आहिनि। उहा मुकमल कहाणी ॼाणण लाइ वीडियो खे आख़िरी ताईं ज़रूरु ॾिसिजो। फ़ौजिया सूमरे जी शोहरत जा राज़ छा हुआ? थर जे वारसी ऐं बुटनि खां रेडियो पाकिस्तान ताईं जो सफ़र केतिरो ॾिठो। अॼोको वीडियो में असां फ़ौजिया जी ज़िंदगीअ जा कुझु अहिड़ा राज़ पधिरा कंदासीं जेके शायदि तव्हां अॻु कॾहिं न ॿुधा हूंदा। ख़ासि करे वीडियो जो आख़िरी हिसो मिस न कजो, जंहिंमें संदसि आख़िरी पैगाम बाबति ॿुधायो वियो आहे। सलाम दोस्तो, अॼु असीं सिंध जे मशहूरु फ़नकार फ़ौजिया सूमरे जे फ़न ऐं शख़्सियत ते ॻाल्हाईंदासीं। हिन वीडियो में असांजे बहितरीनु गाननि जो ज़िक्र बि कंदासीं ऐं संदसि ज़िंदगीअ जा कुझु दिलचस्पी पला बि ॾेखारींदासीं। वीडियो खे आख़िरी ताईं ॾिसो त जीअं तव्हां हिन अज़ीम फ़नकार खे मुकमल ख़राज तक़सीम पेश करे सघो था। जेकॾहिं तव्हांखे फ़ौजिया सूमरे जो आवाज़ पसंदि आहे त कमेंट में पंहिंजो पसंदीदा गानो ज़रूरु लिखिजो। अहिड़ियूं वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। फ़ौजिया खे एतिरी शोहरत कीअं मिली ऐं अव्हां पाण ॼाणे सघो था त हुन खे वॾे माण्हू शौक़ ऐं चाह सां फ़ौजिया सूमरो खे ॿुधंदा आहिनि। फ़ौजिया जा केतिरा ई गीत जेके सिंध जे झर ऐं जंग में मशहूरु आहिनि। फ़ौजिया खे पंहिंजे मुड़ुस कीअं मना कई ऐं फ़ौजिया उहा हिकु सिंध जी मशहूरु राॻींदड़ फ़नकार ऐं गुलूकार हुई जंहिंजा गीत अवाम जी दिलि माण्हुनि जी दिलि झोरे विझनि था ऐं उन जा फ़ौजिया जा गीत माण्हू वॾे शौक़ ऐं चाह सां ॿुधंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं कमेंट ज़रूरु कजो।